मदीने वारो आयो मदीने वारो जग खुश थियो वासारो आयो पाक मुझो प्यारो आयो पाक सा सबनी जो प्यारो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहू मौला जेका बिते सलवात सगोरी पढ़ी से प्यार दुरूद पाक मिला दुरूद की रोड़ी जा खत्म पाक मिला इन जुमले से सलवात जो सवाब जिक्र जो सवाब कुरान पाक जे खत्म पाक जो सवाब पंज कुरान पाक जा बिया मिला इन पंज खत्म पाक जो सवाब जिक्र जो सवाब फातिहा जो सवाब कुल शरीफ जो सवाब मुस्लिम जी दावत उर्स जो आका जी दावत जो खैर जो सवाब जुमले से सलवात जो सवाब खत्म पाक जो सवाब बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक जात बाबरकत के हदियतन तोहफतन पेश कयो से महबूब जे नूरी हथारो महबूब जे वालदैन करीमन के खुसूसतन अम्मा मिठी जी जल अम्मा आमना अम्मा दाई हलीमा अम्मा सोफिया के पेश कयो से महबूब जे अज़वाजन के पेश कयो से महबूब जे नूरी न्यानन के पेश कयो से महबूब जे सज्जन असाबन सगोरन सरदारन के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के पेश कयो से मुझे इमाम सज्जाद मौला के पेश कयो से दाता गौसे आज़म दस्तगीर के पेश कयो से मिठा सही सरदार नूर मोहम्मद सही सरदार रहमतुल्लाह अलैह के पेश कयो से कायनात जे कुल वली सगोरन के पेश कयो से मोहम्मद साले साईं जे बाबा साईं के ऐ खुसूसत नबी साईं जे नूरी हतारो मोहम्मद साले साईं जी अम्मा मिठी के इन जो सवाब पेश कयो से नबी साईं जे फकीरानी जी जल जे बाबा साईं के महबूब जे तर जो सवाब पेश कयो से अम्मा बसरा के पेश कयो से जेके भी मोहम्मद साले साईं वारन जा असा सबनी जा जेके भी वडड़ा करीब माइट मिट इन फानी दुनिया मोल दे वैन उनन सबनी के अजो के सलवात जो खत्म पाकन जो सवाब महबूब जे थारो पेश कयो से मौला सबनी के प्यारे आका जो पाड़ो नसीब फरमा आमीन मौला महबूब जे आमद जी खुशी में आका जी दावत सही मोहम्मद साले नारे जो सही करिया महबूब मिठड़ा दावत कबूल कंदा है शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी साईं जे बाबा साईं फरमान तो रोज हर साल नबी सोने जी यतीमन जे यार जी दावत कंदो हुयस एकड़े साल मुवट थोरी मिसकीनी हुई मां छोला चना वठी नंढड़न बारन में घराया त महबूब जो ही मां उर्स कयो जने रात की ख्वाब में यतीमन जे यार दीदार करायो निठम त महबूब हुए छोला खान था फरमायो तुझी दावत मां मोहम्मद के कबूल ओ मौला हयात नबी जी दावत मोहम्मद साले साईं कई मोहम्मद साले जो अजो को खैर साईं सिकंदर साईं अब्दुल कादिर साईं जो खैर पांची बारगाह में ओहद जबल जे लिखण कबूल फरमा
नबी साईं जो वास्तोती रब नबी सरदार जो वास्तोती महबूब जो वास्तोती मोहम्मद साले जी क़यामत ताईं भारत थई साईं जे पुटन जी न्याणन जी बचड़न जी साईं जे सॼे आयाल जी मौसातन जी साईं जे भारत जी औरत थई हिन जा क़यामत ताईं सजण साम्हूं हुजन ऐं हिननि जे दुश्मनन खे निस्तो नाबूद फरमा हिननि ते कॾहिं रोज़ी जी तंगी न अचे हिननि खे ज़ाहिरी कई बि कंचु कंचु अता फरमा ओ मौला जेके भी मोहम्मद साले नारे जो साहब जे दिलन में जोश तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा आमीन अज जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जो बेड़ो तार असां जे जमात जे निगरान अरबाब अली साईं के सेहत में वॾी हयाती अता फरमा अल्लाह यार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा साबिर अली पढ़ियो साईं के साईं जे बचड़न खे क़यामत ताईं शाद आबाद फरमा ओ मौला जेके बाना सलवात पढ़ण जे लाइ अचनि था उन्हनि जा क़यामत ताईं बेड़ा वसंदा रहन बेड़ा वसंदा रहन बेड़ा वसंदा रहन नबी साईं जो वास्तोती या दुआ कबूल फरमा आमीन जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफाअत फरमा आमीन बे औलादन के औलाद अता फरमा आमीन बेरोजगारन के रोजी अता फरमा आमीन महबूब जी उम्मत के फिरके वारित को बचा आमीन कुरान फिरके वारित को मना तो कर नबी सोने मना कया हर दौर में वली सगुरन मना कई ओ मौला महबूब जी सारी उम्मत के कुरान पाक के मनन जी सादत नसीब फरमा बाकी हर को पंहिंजे अकीदे ते मजबूत रहे असां जो कादरी अकीदो तू वहदहु ला शरीक तुझो महबूब आखिरी नबी तुझो नूर जंहिंजे लाइ रब तो फरमायो कद जाकुम मिनल्लाह नूर व किताब मुबीन बेशक अल्लाह जे तरफों तव्हां जे नूर आयो ऐं रोशन किताब उन महबूब नूर मुस्तफा जो वास्तोती अॼु असां सभिनी जो बेड़ो तार मोहम्मद साले जे सभिनी भाइरनि जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन लिल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू